कच्चे जे ॻोठ हाजी इस्माइल भंड मां मोटरसाइकिल ते सवार थी काज़ीमद शहर पहुतल हाजी बख्शण भंड जेको आहे 9 महीननि खां पुरअसरार नमूने ते गुम आहे। असीं इन सिलसिले में ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो इन बाबति छा चवणु आहे। मुंहिंजो पीउ 9 महीना अॻु माना साइकिल मोटर ते माना 2019 में वियो जो सामान वठण वञा साइकिल मोटर वापसि मुंहिंजो पाण कोन असां इहो अपील आहे एसपी साहिब सीडीआर कढे असां पंहिंजो पीउ बाज़ाब कराए। पोइ हीअं तव्हां हुनजो औलाद तव्हांजे घर में कीअं सूरत हाल हूंदी? बस मातम मच एॾी ख़ुशि बस कोन मूंखे जीअं वियो आहे अॼु ताईं ज़ाहिर है कोन्हे 9 महीना थी विया आहिनि तदारक अञा ताईं हुकूमत कान थी करे। नादरा में वियासीं उते जीअं कार्ड खणण आयो हो उन खां पोइ गुम आहे लंबर पी ते काज़ी अहमद में बंदि थियसि। छा था सम्झो छा थियो आहे? असांखे सम्झा त अगवा थी वियो आहे अगवा थी वियो आहे पोइ ज़िंदा आहे या कोन्हे उहो अलाह जी ज़ात ॾिसे थी बाक़ी असांखे इहा ई सम्झा अगवा थी वियो आहे। मुंहिंजो पीउ हुयो हितां असांखे चयो मां वञा थो सामान वठण अॼु ताईं ख़बर न पई आहे। काज़ीमद में गाॾी खपाए वियो आहे गाॾी पंहिंजी अज़ीज़ा ॾे वियो आहे गाॾी मोटिया मुंहिंजो पीउ कोन मोटियो आहे। अख़बारनि में लेख मीडिया जे लाइ केतिरा न भाई अॼु ताईं कुझु बि कोन आहे। पुलिस खे बि असां इतला कयो पर पुलिस मोबाइल पकती 3 ॼणा पकतूं भाई अॼु ताईं पुलिस कुझु कोन कयो पंहिंजी मर्ज़ी ते उहे छॾे ॾिनई। असां हर हिक सां मिलियूं पर कीअं भलाई कोन का जीअं रिसाला बच भंड तव्हांखे घुरावा उन जे करे असां तव्हांखे हथ भरी चऊं था असांखे पंहिंजो पीउ वाजियाब कयो किथे हुजे असांखे इंसाफ़ खपे। पंहिंजे सामान सांगे काज़ीमद शहर निकितल हो जीअं त अञा ताईं माना लापता आहे का ख़बर न आहे ज़िंदा आहे या मरी वियो का ख़बर न आहे। नाज़रीन तव्हां हिन ॻोठ जे ॻोठाणनि ऐं हाजी बख्शण जेको भंड जेको पुरअसरार नमूने 9 महीननि खां जेको गुम थियल आहे उन जे ॻोठ जे मोज़ज़ीन समेत ॻोठाणनि ऐं उन जे जेके औलाद जेके बछड़ा आहिनि पुट आहिनि जेको उन जे तव्हां ॻाल्हियूं ॿोलियूं ॿुधियूं उन्हनि जे अखियुनि में ॻोढ़ा आहिनि। पुलिस जेका अख़्तियारियूं एसपी DIG ऐं IG जेके ॿियूं आला अमलदार जेके आहिनि उहे CDR कढाए जेके जवाबदारनि ते पहुची उन्हनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटड़ में आड़े असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन शहबाज़ अली सियाल सां गॾु अलारिक सियाल टाइम न्यूज़ काज़ीमद।